फौज ते तनकीद असां बि कई पर असां बि कॾहिं गाड़ी लीक पार न कई। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे पीटीआई बानी जे हवाले सां न्यूज़ कॉन्फ्रेंस में फितरी ऐं कुदरती रद्दमल ॾिनो वियो आहे। जेकॾहिं पीटीआई वारा दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विड़ी नथा सघनि त उहे हिन जंग खे इख़्तियार बि नथा करे सघनि, शहीदनि जा जनाज़ा नथा पढ़ी सघनि ऐं भारतीय मीडिया खे पाकिस्तान ख़िलाफ़ इंटरव्यू ॾियनि था त पोइ उहा ॿोली ॿुधंदा जेकी ॿुधी अथनि। सोशल मीडिया ते सभु कुझु पीटीआई जी मर्ज़ी सां थी रहियो आहे। पीपुल्स पार्टी पारां वफ़ाक़ खां सूबनि खे वधीक इख़्तियार ॾियण जो मुतालबो। वफ़ाक़ जूं ॾुखियायूं ख़त्म करणु चाहियूं था, सूबनि खे वधीक ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वञनि। सिंध हुकूमत सेल्स टैक्स कलेक्शन लाइ तयारु आहे। माली वसीला सूबनि खे ॾियणु ग़लती न आहे, उन जो मिसाल NICVD आहे। NICVD जी नई ब्लॉक जी इब्तिदाई तक़रीब के बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब चयाईं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खां बग़ैर ही मुमकिन न आहे। NICVD दिलि जे इलाज जो दुनिया में सभ खां वॾो नेटवर्क आहे। सिंध हुकूमत सेहत जी सहूलियतनि जी बहितरी ते ख़ुसूसी ध्यानु ॾेई रही आहे। आवाम खे मुफ़्त ऐं मयारी सेहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। ये कौन सा कानून है, कौन सा आइन है, कौन से रूल्स हैं जिसके तहत आप एक कन्विक्ट से मिलते हैं और वो पाकिस्तान की फौज की उसकी लीडरशिप के खिलाफ बयानियां बनाए। हमारी समझ से ये बालातर पहले बयानियां बनाता है यहीं से बैठ के कि रिमिटेंसेस बंद कर दें पाकिस्तान की ताकि पाकिस्तान डिफॉल्ट कर जाए। IMF को लेटर लिखें कि पाकिस्तान के साथ कोई मुआहदा ना करें ताकि पाकिस्तान डिफॉल्ट कर जाए। सिविल डिसोबीडियंस करें, बिजली के बिल ना दें ताकि पाकिस्तान में इंतशार फैले। और फिर कहता है कि उस फौज की लीडरशिप को टारगेट करें जिसने आपको मार्का हक में बनियानो मरसूस में अपने से 8 गुना बड़ी इकोनॉमी फौज के आगे खड़े होकर दिखाया, इज्जत दलवाई, उसको टारगेट करें। हु वुड लाइक दैट? ये आपको ये जो भी इसने 2 दिन पहले ट्वीट की है इस ज़ैनी मरीज ने, उस ज़ैनी मरीज की ट्वीट को देखें कैसे इन्होंने ट्वीट किया। मुल्क में बैठ के आपका एक माइंडसेट जो सा है, एक जो ज़ैनी मरीज है यहाँ बैठ के जो सा है ये सारी बातें कर रहा है अफवाज पाकिस्तान के खिलाफ, उसकी लीडरशिप के खिलाफ। व्हाई वुड दे नॉट डू इट? एक शख्स कहता है कि मेरी पार्टी का जो शख्स, जो बंदा पाकिस्तान की अफवाज के नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी में गया है वो गद्दार है। हाउ इंटरेस्टिंग। वो मीर जाफर और मीर सादिक से मुमासलत दे रहा है या नहीं दे रहा? तो ये कह रहा है कि आप सारे जो ISPR में आप भी गद्दार है। पाक फौज के अंदर जो बंदा है इसका मतलब गद्दार है। ये समझता है कि जो से ताल्लुक रखेगा वो गद्दार है। वो तुम हो कौन? ये क्या सोच है? कहां बैठ के कौन सी फ्रस्ट्रेशन है तुम्हारे अंदर? कहां से तुमने ये इल्म हासिल कर लिया? किसकी तुम जुबान बोल रहे हो? तुम क्या पैगाम देना चाह रहे हो इस मुल्क को? तुम समझते क्यों अपने आप को? हाण ही शख्स नेशनल सिक्योरिटी थ्रेट बणिजी चुको आहे। इहो शख्स ॿाहिरें अंसरनि सां गॾिजी कमु करे रहियो आहे। हिकु शख्स पंहिंजी ज़ात जो कैदी आहे जेको सम्झे थो त मां नाहियां त कुझु न आहे। हाणे सियासत ख़तम थी चुकी। उन्हनि जो बयानियूं पाकिस्तान जे क़ौमी सलामती लाइ ख़तरो आहे। असल बयानियूं ज़हनी मरीज़ ॾींदो आहे। असां कंहिं मज़हबी झुकाव, सियासी सोच, मकतब फ़िक्र जी नुमाइंदगी नथा करियूं। असां आम फोर्सिस आहियूं। असां कंहिं सियासी जमायत जो झंडो खणी नथा हलूं। DGI ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हीउ कहिड़ो आइन ऐं कानून आहे जंहिं तहत तव्हां हिकु जवाबदार सां मिलो था। जेकॾहिं को शख़्स पंहिंजी सोच तहत पाकिस्तान जी फ़ौज ते हमलावर थिए थो त असां जवाबु ॾींदासीं। असां पाकिस्तान जी सियासी लीडरशिप जो एहतराम करियूं था। फ़ौज खे पंहिंजी सियासत खां परे रखो। कंहिंखे इजाज़त न ॾींदासीं तूं पाकिस्तान जी फ़ौज ऐं अवाम जे विच में ॾार विझे। आर्टिकल 19 अवां खे मुल्क, रियासत ऐं क़ौमी सलामती ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त नथो ॾिए। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस हेडक्वार्टर जो आगाज़ थी चुको आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस हेडक्वार्टर जंगी मामलनि बाबति मुकमल आगाही फराहम कंदो। कराची जे इलाइक़े गिज़री में मां ऐं धीउ क़त्ल। पुलिस मूजिबि जवाबदार घरेलू छेड़े दौरान तेज़ धार औज़ार सां घरवारी ते हमलो कयो। धीउ मां खे बचाइण आई। मुज़ाहिमत ते माउ ऐं धीउ ज़ख़्मी थी पयूं। इस्पताल मुंतक़िल करण दौरान ॿिन्ही दम ॾेई छॾियो। पुलिस जवाबदार समीउल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूला औरत जी सुञाणप कुलसूम बीबी ऐं धीउ जी 12 वरे जी मरियम जे नालनि सां थी। 71 जी जंग में वतन जे दिफ़ा में जान जो नज़रानो पेश कंदड़ मेजर शबीर शरीफ जो 54 शहादत जो ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, नेवल चीफ ऐं एयर चीफ पारां भेटा पेश।
मेजर शबीर शरीफ की कबर ते गुल रखण जी तकरीब JOC लाहौर मेजर जनरल फैसल गफ्फार जी खास मेहमान तौर शिरकत ISPR मूजिब 6 दिसंबर 1971 ते मेजर शबीर शरीफ के खौफ दुश्मन जी केतरनी जवाबी हमलन के नाकाम बनायो शहीदन जूं कुर्बानियों मुल्क की खुद मुख्तियारी ऐं सलामती की हिफाजत जो मजबूत थंब आहिनि। सिजावल जोड़े जो बरसां 3 ॻोठाणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज धरणू मस्तोई बिरादरी के माण्हुनि M9 मोटरवे ते रंडकूं विझी धरणू हणी रोड ब्लॉक करे छॾियो टायरनि खे वायूं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाज़ ॻोठ मिठू मस्तोई मां शोबान मस्तोई ऐं कामरान मस्तोई ॻोठ नबी शाह मां मुराद मस्तोई खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। नोटिस वठी बेगुनाह गिरफ़्तार कयल ॻोठाणा आज़ाद करे SHO सिजावल जोड़े जो ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कराची में मौसम खुश्क रहण सां गॾु राति ऐं सुबुह जे वक़्तु थधि रहंदी। मौसमियात खाते मूजिब अॼु शहर में वधि गर्मी पद 28 खां 30 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। ईंदड़ 24 कलाकनि दौरान हवा में खिम जो तनासुब 20 खां 50 सैकड़ो रहंदो। शहर में मुख़्तलिफ़ पासनि खां 10 खां 30 किलोमीटर फ़ी कलाक की रफ़्तार सां हवाऊं हुलण जो इम्कान आहे। धरती धिंग धिंगाणन दी धरती ॾाढन माणन दी धरती राजन वारन दी धरती आसर वाणन दी धरती जुंगन जोधन दी धरती मुंहिंजे तोदन दी धरती गैरत वारन दी धरती माणन प्यारन दी धरती 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 TV ऐं सोप मीडिया ग्रुप के ऐलानियल सिंधी वहदत जिंदाबाद जे सिरे हेठ सकाफ़ती ॾियार जे हवाले सां सरगर्मियूं उरूज ते पहुची वयूं। सिंध जी कुंड कुड़छ ऐं वाहण बस्ती में सकाफ़ती तकरीबूं ऐं रैलियूं नंढनि तोड़े वॾनि औरतुनि जी सकाफ़ती ईद लाइ ख़रीदारी वेस वॻा तयार करे छॾिया। मुख़्तलिफ़ हंधनि ते सकाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइम धरती धणियुनि पारां सकाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाइण जे वचन जो वर्चा।